उठवारू और समझो इके ऐलान असांजे पाणे कब्रिस्तान ते बात शख्सियतन कब्जो कयो आहे जीअं त मां नाबी न थियो आहियां मूंसां गॾु का ॿियो थो मां जागर का पेश कयां थो जीअं त ॻोठ ते कब्रिस्तान ते बात शख्स कब्जो कयो आहे उहो कब्रिस्तान छॾायो जीअं असां सुभाणे पूरजी सघूं असांजे पाणे कब्रिस्तान ते बात शख्स कब्जो कयो आहे असांजो पाणो कब्रिस्तान अचो केरा सही साले छाते लड़ी पे मां जागर का पेश किया तो सही मां जागर का पेश किया सही मां जागर वठो से रखे खाजो रे कब्रिस्तान हां हमलो धके चल एको गोठ में लड़ी तो करे दे हां अरे छड़ियो भला छड़ियो ओए बच्चा छाए बच्चा चौथा मारियो नके चौथा मारियो ने गरीब मिस्किन नाबी नके ने जो दोस्त सिर्फ यो जो ता में जागरता पैदा तो करे अरे कें जे लाए आवाज उठारियो है ने कें जे लाए ता सबनी जे लाए गरीब मानू को नाबीन थी करे ता जे लाए आवाज तो थारे उनके सभी ता कुटियो ता हे मीडिया वाला असांजा साफ़ी दोस्त बजाए इनके जो इनके बचान नी जान बचान इन जी वीडियो ठाण में पूरा आइन जे तेल साबुण जे इश्तिहार में इनके विकरी सगन लाइक्स वठन व्यूज वठन अरे सब जा सब मारिया विदो असा जे पानी ते कब्जा असा जी मादनियात ते कब्जा सिंध ते कब्जा सब चुप तालीम तबाह सब चुप तमाशो ॾिसजो अरे मौला इमाम हुसैन जो फरमान है जुल्म जे खिलाफ जेतरो देर सां उथंदो ओतरी वधीक कुर्बानी ॾियणी पवंदव केंजो डो ता सभनी जो डो आ जेके चुपचाप पीठा तमाशो ता ॾिसो केंजे लाइ आवाज उथारियो आहे अजे घर जे लाइ ता सभनी जे लाइ केंजे वटि रिपोर्ट करे वनी के वटि रिपोर्ट करे पुलिस वटि रिपोर्ट करे कोर्ट में वनी केस करे गरीब माण्हू हिकिड़ो आवाज तो उथारे तो उन आवाज खे दबायो थो वने अच्छा यार गालियूं वाह जूं कयूं थी माना एड़ियूं गालियूं कयूं थी हिन सॼे ॻोठ खे ऐं मुंहिंजी दिलि ते लॻियूं बाक़ी जेकी इहा वीडियो आहे न वॾी वायरल थींदई वाह जी वीडियो हलंदई वठी वञे चाचे खे